अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अली रज़ा मंगी अवां जवाब हाज़िर है। नाज़रीन, केनाल मनसूबा फ़िलहाल त रद्द थी विया। केनाल मनसूबो रद्द थी वियो, केनाल न ठहंदा। को केनाल सिंध जेसीं ताईं को बि सूबो राज़ी न आहे, जेसीं ताईं गॾियल सलाह न हूंदी तेसीं ताईं सिंधु दरिया ते को बि केनाल न ठहंदो। त इन जो मक़सदु आहे कुझु वक़्त जे लाइ हीउ जेको मनसूबो आहे, हीउ जेको रिथा आहे, उहा उन ते 35 सैकड़ो कमु थियो, 30 सैकड़ो कमु थियो, जेको बि थियो आहे उहो फ़िलहाल उते रोकियो वियो आहे। ऐं हिन वक़्तु इहो CCI ऐलान करे छॾियो आहे, CCI फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त हाणे को बि केनाल न ठहंदो। उन खां पोइ सिंध में लॻल धरना जारी रहिया ऐं अॼु सिंध हुकूमत ऐं उन जा अॻवान उते पहुता, घरू वज़ीर पहुतो, उन्हनि वकील अॻवान सां ॻाल्हि ॿोल कई। जॾहिं त इहो तइ थियो त कुझु ॾींहंनि जे अंदरि कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां सिंध हुकूमत ॿीहर गॾिजाणी कंदी ऐं ॿीहर उन्हनि खे मुतमइन करण जी कोशिशि कंदी, जॾहिं त बबरलोए में 12 ॾींहंनि खां लॻल धरणो ख़तमु कयो वियो आहे। धरणे जे लॻण सां या सिंध जे अवाम जे दबाव सबबि वफ़ाक़ गोॾा खोड़िया ऐं यकीनी तौर ते इहा शइ ईअं इम्पॉसिबल हुई। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी जेका ॻाल्हि करे पई, छाकाणि त पीपल्स पार्टी पहिरियां वफ़ाक़ सां गॾु हुई, उन खां पोइ फेस सेविंग जो सिलसिलो शुरू थियो ऐं अॼु जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पीपल्स पार्टी जशन बि मल्हाए रही आहे। थोरो सोचण जी ज़रूरत आहे त पीपल्स पार्टी जशन छाजो मल्हाए रही आहे। ख़ैर, सिंध जो वॾो वज़ीर आहे, आइनी तौर ते वॾे वज़ीर खे ई CCI जे इजलास में वेहण जी दावत मिलंदी, उनखे ई वेहणो आहे। सिंध जो वॾो वज़ीर आहे त आइनी उहिदो आहे, उनखे ई सूबे जा जेके मसइला आहिनि उहे ई वफ़ाक़ आॾो उथारण जो अख़्तियार आहे, हक़ आहे ऐं ज़िम्मेवारी आहे। उनखे इन ज़िम्मेवारी खां पोइ ते न हटणु घुरिजे। जेके ख़त उन्हनि लिखिया उनखे पहिरियां कॾहिं बि वफ़ाक़ लेखे में न आंदो। हीउ सॼो जो सॼो सिंध जे अवाम जो दबाव आहे। वकील बिरादरी अटल थी बीठी, वकील बिरादरी सां सिंध जो हर ॿार बच्चो, हर माण्हू उते गॾिजी बीठो। पूरे सिंध में 22-23 हंधनि ते धरणा लॻल हुया। मरकज़ी धरणो बबरलोए में हो, कमू शहीद ते धरणो लॻो, रतेदेरे में लॻो, कश्मोर में लॻो। उनखां पोइ ई मामिलो जेको आहे उहो कंहिं इन पासे वञी सघियो आहे। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कयूं त कारपोरेट फार्मिंग वारो मसइलो अञा बि रहियल आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां हिते इहो ज़रूरु चवंदुसि त जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि उन्हनि जो बि किरदारु नुमायां रहियो, ख़ासि तौर ते ज़ैन शाह या अयाज़ लतीफ़ अली जो साहब तमामु घणो कमु कयो ऐं GS सिंध ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं उते कारकुन त मौजूदु हुया। क़यादत जेकॾहिं अमरीका वेठी आहे त उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। पर जेकॾहिं सनान कुरैशी साहब कंहिं मुज़ाहिमत खे छॾे करे कंहिं मुफ़ाहिमत जी ॻाल्हि कई या उन कंहिं दिलासे ते ई अची पंहिंजे कारकुननि खे रोकण जी कोशिशि कई त उन सां छा थियो, उनखे कहिड़ो जवाबु मिलियो, उनखे कहिड़ी मोट मिली, उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि ते अमल ज़रूरु थियणु घुरिजे, उनजो फॉलोअप थियणु घुरिजे। ईअं न आहे त हाणे केनाल मनसूबो जो ऐलान त थी वियो पर ईअं न थिए जो उहो वरी ॿीहर उहो शो उहो रींगट कालाबाग डैम वांगुरु शुरू कयो वञे। सो उमेद कयूं था त कालाबाग डैम वांगुरु जीअं केनाल ख़तमु थिया आहिनि त ईअं ई कारपोरेट फार्मिंग जेका आहे, मुराद अली शाह साहब बार बार चई रहियो आहे त असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ज़मीनूं आबाद करणु चाहियूं था। पर छा ईअं वाक़ई ईअं आहे या इहे सिर्फ़ु मख़सूस माण्हुनि खे, मख़सूस कंपनियुनि खे इहे सभु ज़मीनूं भुॻड़नि मुठ ॾिनियूं वञनि पियूं ऐं सिंध जो अवाम जेको आहे उहो ॿीहर रोडनि ते निकिरंदो ऐं उन खां पोइ वरी इहो फ़ैसिलो कयो वेंदो, पोइ इहो फ़ैसिलो वापसि वरितो वेंदो। जी नाज़रीन, उमेद कयूं था त सिंध हुकूमत हाणे ज़रूरु सम्झंदी त जेके बि सिंध जा मामला आहिनि, सिंध जा इशूज़ आहिनि, उन्हनि ते बुर्दबारी सां वफ़ाक़ आॾो बीहे, छाकाणि त सिंध जो अवाम बाशऊर आहे। सिंध जो अवाम पंहिंजा हक़ वठणु ॼाणे थो। सिंध जो अवाम कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। पुरअमन क़ौम आहे, पुरअमन माण्हू आहिनि। सिंध जा माण्हू पुरअमन तरीक़े सां 12 ॾींहंनि ताईं एहतजाजी धरणे में जारी रहिया। किथे बि कंहिंखे बि का तकलीफ़ न पहुती ऐं एहतजाज कामयाबी खां पोइ ख़तमु कयो वियो आहे, पुॼाणी ते पहुतो आहे। सो उमेद कयूं था त वफ़ाक़ बि ऐं ॿिया सूबा बि हिक ॿिए जो ज़रूरु ख़्यालु रखंदा ऐं वफ़ाक़ जेसीं ताईं सूबा नथा चाहिनि, जेसीं ताईं ॿिया सूबा ख़ासि तौर ते सिंधु दरिया जो मामिलो आहे, कारपोरेट फार्मिंग जो मामिलो आहे। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सिंध हुकूमत थरकोल खे छॾे करे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं कारूंझर जी, त कारूंझर जी कटाई वारो मामिलो बि अञा ताईं ॼण त उहो फाथल आहे, अटकियल आहे। त मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ वसीलनि जी वेड़ आहे। सो उमेद कयूं था त सिंध जो अवाम ईअं ई अटल रहंदो ऐं सिंध हुकूमत बि ज़रूरु संजीदा थींदी। ॾींदा इजाज़त, अलाह ने कहबा।